सिंधी उर्दू सिंधी सर सिंधी सही थोड़ो पोइते जो बांग थोड़ो अॻिते कयो जीअं सही अचे ठीक है बस हिते कम ठीक है ना राइट मथे सिंध हुकूमत में जेके अमलदार आहिनि उन्हनि जो हाल ॾिसो जेके DC कमिश्नर रखिया अथऊं SSP उन्हनि जो हाल ॾिसो अमन अमान जी सूरत हाल बिल्कुलु बदतर आहे कल्ह सॼी आशिक ज़ोर वारनि दादू वारनि सॼी हड़ताल कई आहे दादू जी शटर बंदि हड़ताल तंहिंखां पोइ त निकितो आहे SSP ऐं 4 ॾींहंनि जे अंदरि 40 मोटरसाइकिल 22 वारदातूं 4 ॾींहंनि जे अंदरि सॼी मेहड़ ख़ैरपुर जोही तबाही दादू कहिड़े क़िस्म जा माण्हू रखनि था मां त साईं मुराद अली शाह साहिब खे पुछणु थो चाहियां त हे कहिड़े क़िस्म जा माण्हू ऑफिसर भाण जी हालत ॾिसो पंजाब में 1765 रुपया हिते 3000 DAP 10000 अटो पंजाब में 45 रुपया हिते 80 रुपया तव्हां इहो ॿुधायो न इन सभिनीनि शयुनि खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे जे दुरुस्त न थियूं त मां भायां थो त इन जो असरु सुठो कोन पवंदो सर इमरान खान अक्सर वाइदा कया पर उहे वफ़ा न थिया ईअं खणी चऊं त मांग विरुद्ध थिया बदमनी जी ॻाल्हि कयूं जे अगरि भाण जे मामले ते ॻाल्हायूं त वफ़ाक़ सिंध ते इल्ज़ाम थी वञे ऐं सिंध वरी वफ़ाक़ ते इल्ज़ाम थी वञे हालांकि जेके वाइदा थिया वफ़ाक़ी सरकार तरफ़ां इलेक्शन अॻु में उहे वफ़ा न थिया जो कारण छा हुआ आख़िरकार मां चवां थो त इमरान ख़ान जेके वाइदा कया उहे वाक़ई वफ़ा न थिया ऐं माण्हुनि खे जेके उमेदूं हुयूं उहे पूरियूं न थियूं ऐं असां मायूसी जो शिकार हुआसीं PTI वारा अञा ताईं आहियूं हाणे बि आहियूं पर सॼे पाकिस्तान में तव्हां ॾिसो इकनॉमिकली सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे पॉलिटिकल सूरत हाल बि ख़राबु आहे ऐं डॉलर किथे आहे पाउंड किथे आहे ॿी शयूं महांगियूं आहिनि ग़रीब माण्हू पंहिंजो गुज़ारो नथो करे सघे ख़ुदकशियूं थियूं थियनि हर शइ खे तव्हां ॾिसो कहिड़ी शइ आहे जेका सही आहे अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू अची विया आहिनि पंहिंजो इमरान ख़ान सां जेके हुनखे मशवरा ॾेई अलाए किथे पहुचायो अथऊं मूंखे त हालात सुठा कोन था लॻनि सर जेको सो कुझु ॾींहं पहिरियां अब्दुल रहमान भोला खे मारियो वियो उनखां पोइ जेके MQ वारनि जा आहिनि जेके सो इश्तिहाल अंगेज़ बयानात हुया ऐं कल्ह वरी जेको आहे सो नए बलदियाती जेको निज़ाम पीपल्स पार्टी आणे पई उनखे रद्द करण लाइ जेको आहे मुतहिदा वारनि जो एहतजाज हुयो उन ते पुलिस जी लाठी चार्ज थी आहे उन वाल तव्हां छा चवणु मां छा थो चई सघां लोकल गवर्नमेंट जो जेको ऑर्डिनेंस आंदो अथऊं उहो पाण ॾिसनि जेकॾहिं सम्झनि था सिंध जे माण्हुनि जी बहितरी लाइ आहे माण्हू पंहिंजो राय इज़हार जेको आज़ादी सां बयानु करे सघे थो करे बि सघे थो एहतजाज करण जो सभिनी खे हक़ आहे कंहिं बि माण्हू खे लाठी चार्ज करणु या उनजे ख़िलाफ़ु कोई कमु करणु मुनासिबु न आहे ऐं साईं जेको आहे सो तव्हांजे लाइ बि कया सारा आहियूं हलनि पियूं तव्हां पूरे 7 समेत जेको आहे सो पीपल्स पार्टी में शामिलु थियो पिया इन बाबति केतिरी सदाकत आहे हे सभु मूं सां गॾु बीठा हाणे सभु शामिलु थींदो छा न जेकर ॻाल्हि ई कान्हे तव्हांखे दावत मिले अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे जॾहिं दावत मां ई खाधी आहे जो इहा त हज़म थिए न हेॾी वॾी रेस असांखे मानी खाराई आहे इहा हज़म थिए त पोइ ॿी दावत जी ॻाल्हि पोइ कंदासीं न सर अॻिते पीपल्स पार्टी तरफ़ां तव्हांखे को अगरि पैगाम खणी थो अचे त उन वाल सां इन जो जवाबु मां तोखे कहिड़ो ॾियां ॿुधाए 14 साल 15 साल मां मुखालफ़त कई आहे ठीकु आहे न इहे सभु माण्हू वीचारा असांजा जेके बीठा आहिनि मुखालफ़त कई आहे मां अञा को अहिड़ो फ़ैसिलो कयो कोन्हे ईंदड़ बलदियात में तव्हां जेको जेके तयारियूं छा खटंदासीं इन करे दांधली थियणु न ॾींदासीं ईअं रेस तव्हां बि जर्नलिस्ट आहियो तव्हां बि आवाम आहियो मैंडेट में मिलियो पोइ बि जेको मां तव्हां सभिनी खे किरायो ॾियां थो वञी इमरान ख़ान खां पुछो त भली 5 जलसा मुंहिंजे नाले उन कराया दोस्तनि कराया साथियुनि कराया दादू एंट्री पॉइंट हो इहो 24 साल छॾे न सर जेको आहे तव्हां असांखे त किरायो ॾींदो मसइलो न आहे पर इन खां बहितर आहे तव्हां पाण छो नथा पुछा करे सघो त इमरान ख़ान खां मां 2 दफ़ा मिलियो आहियां मां कड़ी हक़ीक़तूं कयूं थोमांसि हे तव्हां भले लिखो मां हिनखे चयो त असां 2,96,000 वोट हिते खयां असां सां दांधलियूं थियूं असांखे दांधली करे हारायो वियो सिंध जे माण्हुनि खे उमेदूं हुयूं त असांजे मरहम ज़ख़्मनि ते मरहम पटी रखी वेंदी उहा बि न थी ऐं सिंध जे अंदरि असांजे माण्हुनि खे तहफ़ुज़ न मिलियो इन वधीक छा चवां जेको ताज़ो बयानु आयो आहे क़ाबिले मज़म्मत आहे सिंध सिंधियुनि जी आहे
सिंध सिंधी जी टोपी वारनि जी आहे, अजरक वारनि जी आहे। असां अहिड़े क़िस्म जो को बि बयानु जेको आहे बर्दाश्त न कंदासीं। सर इहो इशू ख़तमु छो नथो थिए अवामी सतह ते बि हुकूमती सतह ते या रियासती इदारनि तरफ़ां ते कॾहिं महाजर कॾहिं सिंधी कॾहिं शिया कॾहिं सुन्नी जो इहो इशू जेको आहे कराची में कर थो खणे इहो ख़तमु छो नथो थिए? इन कारण करण या तव्हांजी अगरि तजवीज़ आहे त उहा पेश कयो। तजवीज़ कहिड़ी आहे? हुकूमत हुजे सही त सभिनी सां वेही ॻाल्हाए ख़तमु करे न, बसि तजवीज़ ई आहे, ॿियो कहिड़ी तजवीज़ आहे? असांजे वक़्त में कोन हो, मां उस CM तरह सभिनी खे गॾु खणी हलियुसि न मां। ख़ाली आहे सर उन टाइम में त मुतहदात वधीक मज़बूत हुई जॾहिं मुशरफ दौर हुयो जंहिंमें तव्हां हुयो उन में त वधीक खून ख़राब मुशर्रफ खां पहिरियों हुउसि नवाज़ शरीफ़ जे वक़्त में चीफ मिनिस्टर हुउसि। ज़रूरु जॾहिं वफ़ाक़ी सरकार में मां तव्हां चीफ मिनिस्टर जी ॻाल्हि थो सही, कयां। सही। मैटर कंदो आहे चीफ एग्ज़ीक्यूटिव प्राइम जो, फेडरल मिनिस्टर मैटर न कंदो सही, आहे। सही। तूं मुंहिंजो ॿार आहे, मां पढ़ायो आहे यूनिवर्सिटी में, घणनि खे। वॾी महिरबानी सर। महिरबानी।